औरत खे इन करे मजबूरियुनि जो पहिरियों माइटनि जी इज़त जो ख़्यालु थो थिए, पोइ वरी मुड़ुस अगरि मुड़ुसु नथो ठहे पोइ ॿार था ॻिची में पवनि, वरी ॿारनि जो संभाल, वरी उन जी इज़त जो त मूंखे न्याणी आहे सुभाणे उन जी शादी करणी आहे, वरी इनी पुट आहिनि इनखे दुनिया छा चवंदी। त हू जेको चाहे थी औरत खे कंहिं सूरत में मिले, का ख़ुशि नसीब हूंदी जा पंहिंजे मंज़िल ते उनखे ख़ुशियूं मिली हूंदियूं, न त हर औरत तव्हांखे ॾुखायल नज़र ईंदी। 21वीं सदी असल में औरतुनि जी सदी आहे, छाकाणि 20वीं सदीअ ताईं 20वीं सदीअ जे आख़िर ताईं बि औरतुनि खे दॿाए रखियो वियो ऐं उन्हनि जी हर क़िस्म सां हक़ तलफ़ी कई वई सॼी दुनिया में, अञा ताईं बि थिए पियो। 21वीं सदी हुजे, 20वीं सदी हुजे या 19वीं सदी हुजे, औरत कॾहिं बि बाइख्तियार कोन रही आहे। चाहे उहा औरत मार्गरेट थैचर हुजे, चाहे उहा औरत मिशेल ओबामा हुजे, चाहे उहा औरत बेनज़ीर भुट्टो हुजे। सिंध में या पाकिस्तान में ॾिठो वञे त उते बि औरत जेका जंहिंखे सुठी तालीम तरबियत मिली आहे उहा बाख्तियार आहे बिल्कुलु, ऐं उहा पंहिंजा फ़ैसिला करे सघे थी। तालीम हासिल करण जी बुनियादी जेको हुनजो हक़ आहे हुअणु घुरिजे। शादी में उनखे पसंदि जो इख़्तियार आहे ऐं मिल्कियत में हुनखे हिसो मिलणु घुरिजे। इहे टे अहिड़ा मसइला आहिनि, जेकॾहिं इहे कंहिं हद ताईं हल थी था वञनि त मां सम्झां थी असां काफ़ी बहितरी ॾांहुं वेंदासीं। असांजी आम औरत खे ख़बर ई कोन्हे त हुनजा हक़ कहिड़ा आहिनि। तालीम आहे, उन खां पोइ उन्हनि जी बाक़ाइदे एक्सपोजर आहे अहिड़ियुनि सभिनी ॻाल्हियुनि तां जिन मां हुननि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर पवे। औरत जी आज़ादी जिते ॻाल्हि कई पई वञे त ॾिसो असांजे अॼु जे दौर में बि औरत एतिरी आज़ादु न आहे। अॼु बि असांजी औरतुनि सां काफ़ी इश्यूज़ पेश आहिनि। औरत खे अगरि तव्हां चओ था त आज़ादु आहे त तव्हांजी सोच आज़ादु न आहे। जेको तव्हां सोच जी ॻाल्हि था कयो उन सोच खे पंहिंजी उहो न कयो। औरत खे पंहिंजा राइट्स ॾियो, उनखे ॻाल्हाइण राइट ऑफ स्पीच हुजे, उनखे राइट ऑफ प्रॉपर्टी हुजे। असां सरासरी ऐं बराबरी था घुरूं। 21वीं सदीअ जी औरत आहे, उनखे जॾहिं जॾहिं जिते जिते जेको बि मौक़ो मिले थो त हुन बे इंतिहा पंहिंजी संजीदगीअ सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजी ज़हानत सां, पंहिंजे फ़िक्र सां, पंहिंजे फ़न सां बिल्कुलु पंहिंजी पाण खे मञराईंदी रहे थी। औरत जो ख़ुदि मुख़्तियार हुजण ई हुनजे बाक़ी जेके क़ैद आहिनि उन मां कढण जो जेको बहितर आहे। जॾहिं बि कोई इकनॉमिकली एम्पावर हूंदो तॾहिं उहो पंहिंजी स्ट्रगल खे जेको आहे अॻियां वधाईंदो। क़ुरान में ई लिखियलु आहे त उनखे तालीम ॾियो, उन्हनि जी सुठी तरबियत कयो। छो नथा तालीम ॾियाराइनि? हिकिड़ी जहालत वारी ज़िंदगीअ में हो कीअं तरक़ी कंदियूं? असांजो बाशूर औरत आहे ऐं ॿाहिरि निकितल आहे ऐं अलाए हर फील्ड में हर प्लेटफॉर्म तां पंहिंजो पाण मञाए चुकी आहे। मसइलो आहे तालीम जो। तालीम न आहे ॻोठनि में त ज़ारा औरत खे ख़बर न आहे पंहिंजे हक़नि जी। हीअ हिकिड़ी वॾी जदोजहद आहे, डिघी जदोजहद आहे। औरत को हिकु ॾींहं में या हिकु महीने या हिकु साल में ख़ुदि मुख़्तियार कोन थी सघनि। जॾहिं मां शऊर संभालियो हुयो त जेको मां पहिरीं अख़बार पढ़ी हुई, जंहिंजी मां ख़बरुनि खां वठी कालमनि ताईं पढ़ंदी हुअसि, उन मां जेको मां लर्न कंदी हुअसि उहा अवामी आवाज़। जहिड़ो रेज़िस्टेंस वारो उञाण उन वक़्तु हुई अॼु ताईं, उहा जेका अवामी आवाज़ अख़बार आहे अॼु बि जेका आहे सा हिकिड़ी मज़ाहमती, सिंध जो हिकिड़ो मज़ाहमती आवाज़ आहे, हिकिड़ी मज़ाहमती अख़बार आहे। असां नथा सम्झूं औरत अॼु जी 21वीं सदी में बाइख्तियार आहे ऐं बाइख्तियार तॾहिं थी सघंदी जेसिताईं एजुकेशन बहितर हूंदी, इकोनॉमिकली, पॉलिटिकली ऐं रिलीजियसली बि उन में हिकु जेको समाज में हिकु बहितर एजुकेशन जी ज़रूरत आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।